हिकिड़े ग़रीब माण्हूअ जो पुटु बीमार थियो, गांव में रहंदो, नंढो गांव, डॉक्टरनि जी सुविधा हुई कान, ॿार खे वीचारे खे ॾाढी तबियत ख़राब थी, त शहर वियो हिकिड़े डॉक्टर वटि। चईंसि मुंहिंजे पुट जी तबियत ख़राब थी वई आहे, तव्हां ॾिसोसि, कुझु इलाजु कयोसि। डॉक्टर चई मां इलाजु त कयां पर पैसा पहिरीं ॾे। त हुन चईंसि भई मूं वटि पैसा कान्हनि, मूं खेत में खेती कई आहे, जॾहिं फसल तयारु थींदी मां उहो अनाज विकिणे करे तोखे पैसा ॾेई छॾंदुसि, रखंदुसि कान तुंहिंजा, मुंहिंजे पुट जो इलाजु कर। डॉक्टर चएसि थो न पैसा पहिरीं ॾे पोइ मां इलाजु कयां। त हुन चई पैसा मूं वटि कान आहिनि। त डॉक्टर इलाजु करण जी मना करे छॾी। आख़िर छा थियो कि बीमारी में उन भाई जो पुटु गुज़ारे वियो। 2-4 महीना गुज़रिया, वीचारे खे दुख त ॾाढो थियो, पर हाणे छा करे। हेॾां छा थियो कि उन डॉक्टर जे पुट खे हिकिड़े ज़हरी नांग चक पातो, ज़हर वधंदो वियो। डॉक्टर घणो इलाजु कई पर कुझु असरु कान थियो। त एतिरे में डॉक्टर खे कंहिं चयो कि भई पासे में हिकिड़ो गांव आहे, उते हिकिड़ो किसान रहंदो आहे, उनखे इहो मंत्र ईंदो आहे कि मंत्र चई करे मोर जा पंख खणी करे हीअं झारो करे त नांग जो ज़हर लही वेंदो आहे, तव्हां उते हलो। त डॉक्टर पंहिंजे पुट खे खणी उते पहुतो, उनजे घर जो पतो पुछियईं, उन वटि पहुतो त ॾिठईं कि अरे ही त उहो ई किसान जेको पंहिंजे पुट खे मूं वटि वठी आयो अस्पताल में, ऐं मूं चयोमांसि पैसा पहिरीं रख तॾहिं मां इलाजु कयां, न त मां न कंदुमि, हीउ त उहो ई आहे, ऐं मां हिन जे पुट जो इलाजु कान कयो, हिन वटि पैसो कान हो, हिन जो पुटु मरी वियो, हाणे त हीउ बि मुंहिंजे पुट जो इलाजु न कंदो, ज़हर न लाहींदो। ॾकी वियो वीचारो। तो किसान चएसि थो ग़रीब डॉक्टर साहब चिंता मत करो, चिंता न कयो, रखो तव्हांजे पुट खे हिते। मां अहिड़ो स्वार्थी माण्हू न आहियां कि पैसे जे लोभ में कंहिंजी जान हली वञे, कोई मरी वञे ऐं मां कुझु कयां न। मां इंसान आहियां, मां हैवान कान आहियां, मूं में इंसानियत अथव। तव्हां पंहिंजे बच्चे खे रखोसि हिते, मां उनजो इलाजु कयांसि थो। रखियईंसि, उनखे जेका विधि मंत्र वंत्र ईंदो हो उहो चई करे उनजो ज़हर लाहे छॾियईं। ॿारु उथी खड़ो थियो। डॉक्टर जी अखियुनि में ॻोढ़ा अची विया कि मां हिन जे पुट जो इलाजु न कयो, पैसा पे घुरिया, ऐं हिन मूंखां पैसा घुरिया ई कान, सिधो इलाजु कयईं ऐं मुंहिंजे पुट खे ठीकु करे छॾियईं। त डॉक्टर उनखे 5000 रुपया ॾियणु लॻो कि वठि रख। हू चएसि थो न खपनि मूंखे पैसा। चईं छो, घटि पवंदा हुजे त अञा वधीक ॾिए। बोले न मूंखे कुझु न खपे। त भई कुझु त वठि, तो मुंहिंजे पुट जो इलाजु कयो, मां तुंहिंजे पुट जो न कयो तॾहिं बि तो ॾिस गंढ न ॿधी रखी कयई, कुझु त वठि। चई न, हिकिड़ो वचन ॾे बसि कि भविष्य में कोई अहिड़ो ग़रीब पीउ पंहिंजे बच्चे खे खणी अचे ऐं उन वटि पैसा न हुजनि त तूं उनखां पैसा न घुरिजांइ, पहिरीं उनजो इलाजु कजांइ, पहिरीं उनखे ठीकु कजांइ। इहा इंसानियत, इहो वचन ॾे मूंखे। इन जो नालो अथव सत्संग। डॉक्टर आहे त मरीज जो शोषण न करे, दुकानदार आहे त ग्राहक जो शोषण न करे कि बसि हिनखे हिनजो खीसो ई सॼो ख़ाली करे वठांसि। उचित, जेतिरो योग्य आहे ओतिरो नफ़ो वठिजे। हिकु माण्हू दुकान ते वियो कपिड़ो वठणु कि भई मूंखे अमुक कपिड़ो खपे, ॾे। हुन दुकानदार ॾेखारियईंसि। चई अच्छा भाई अब थोड़ा भाव कम करो ना, आप 130 बता रहे हो तो 110 में दो। तो उन्होंने चाहिए भाई 110 में तो घर में पड़ा है। तो चाहिए अच्छा ठीक है, मेरे को कोई जल्दी नहीं है, घर से लेके दे दो। अरे घर में पड़ा है माने भाई हिन अघ में मूंखे पियो आहे। पर इहा माण्हू बसि भाई बिल बि ॾेखारण जा, कंहिंजो शोषण न कजे, पोषण कजे। ही जीवन आहे परोपकार जे लाइ आहे, स्वार्थ जे लाइ न आहे। बसि मूंखे खपे, मूंखे खपे, खपे खपे में माण्हू खपियो था वञनि। पाण प्रामाणिकता सां कुझु कंदासीं त ईश्वर बि ॾिसे थो।